चाकर खान जॾहिं को सफ़ा परछो साईं खे पीड़ाऊं ॾींदो हो ऐं पंचनि जा ॾिनल ॾंभ सीने में साटे रखंदो हो, पर कॾहिं बि वॾो साईं कंहिंसां शिकायत न कंदो। बसि चाकर खान मूं वटि तुंहिंजे लाइ ॿुधाइण लाइ सिर्फ़ एतिरो आहे, ॿियो कुझु बि न आहे। ॿियो तोखे ॿुधाइण लाइ मूं वटि कुझु बि न आहे। मूंखे अॼु साईं वॾे जा कुझु आख़िरी जुमिला यादि आहिनि जेके मुंहिंजे करण में अॼु बि गुजरनि था। वॾो साईं मूंखे चवंदो त सांवल तो साम्हूं जेको मूंखे पाण खे उघाड़ो करणो पियो सो करे चुकुसि, ऐं चवंदो हो त जेकॾहिं वधीक मुंहिंजे दिलि जा हाल ॿुधंदे त सांवल तुंहिंजो हियां ॾरी पवंदो। चाकर खान मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए, छा को बि गैरतमंद मर्द मदहोशी वारी हालत में पंहिंजी नंढी नंढी ज़ाल खे गैर मुर्द जे आगोश में ॾिसी सघे थो? ऐं उनखे ॾिसण खां पोइ छा पंहिंजूं अखियूं ॻोल्हे सघे थो? पर वॾे साईं पंहिंजी साख इज़त ऐं ग़ैरत खे बचाइण जे लाइ अखियूं ॻोल्हियो। सांवल मूं पंहिंजूं अखियूं पूरे छॾियूं ऐं हर रोज़ उन रब खां मौत जूं दुआऊं घुरण लॻुसि, ऐं मौत बि उन्हनि जे हथां त जीअं रोज़े माशर जॾहिं इंसाफ़ जी अदालत लॻे त इंसाफ़ वटि पंहिंजी सफ़ाई में चवण लाइ के लफ़्ज़ न हुजनि। इहे ई लफ़्ज़ साईं मूंखे हमेशह चवंदो रहियो, बसि सांवल बसि। हिन खां वधीक ॿुधण जी मां ताक़त नथो रखां, न ई मां ॿुधी सघंदसि। हल चोडर चाकर खान वॾो साईं मूं साम्हूं पूरो दर्दनि जो दरियाह रखी वियो आहे, जंहिंमां साईं जे ॾुखनि ऐं सूरनि जी मां हिकु लप बि नाहे भई। ऐं तूं मुंहिंजे इंतकाम जी तास खे एतिरो जल्दी थो मारे? हाँ, हसीना बेगम मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे। ॾिसां थी त जीअं मां हिन मसइले में फाथी आहियां तीअं हर माण्हू मौक़े जो फ़ाइदो वठण जे चकर में आहे। हिकु तरफ़ अदा मूंखां तो पैसा वठे ऐं ॿिए तरफ़ उन जा छोकिरा ऐं छोकिरी, ऐं टे तरफ़ वरी तूं। हर टे चौथे ॾींहुं मूंखां लख ॾेढ वठंदा था रहो। मूंखे इहा ॻाल्हि ॾसींदो त आख़िर इहा ब्लैकमेलिंग अञा केसीं ताईं कंदा रहंदो? अॼु तो बि नेठि पैसनि जो तानो ॾेई छॾियो। बसि कयमि, अॼु जेके घुरियामांसि अॼु ॾींहं खां वठी तोखां पैसा कोन घुरंदुसि। जाबिर ॾिस, कावड़ न कर, मां हक़ीक़त बयानु कई आहे।
4 ॾींहं न थिया आहिनि त तूं मूंखां लख रुपया खणी वियो आहे। अञा पैसनि जो छा कंदी? हिन चकर लख ॿिनि मां कमु न थींदो मैडम, पूरा 5 लख खपनि, तॾहिं वञी को कमु थींदो। 5 लख? तूं वरी परेशान ईअं पई थी ॼण मां तोखां 5 करोड़ घुरिया। जाबिर तूं छा थो सम्झी त मां करोड़नि जी मालिक बणिजी वई आहियां? रुॻो तोखे पैसा नथी ॾियां, अञा हिननि करोड़नि जा मालिक वेठल आहिनि। 4-5 माण्हुनि सां ॻाल्हायो आहे जेके चाकर ख़ान खे मारींदा। 10 लखनि में हुननि सां सौदो थियो आहे। 5 लख हुननि खे एडवांस ॾियणा पवंदा। 5 लख कमु थियण खां पोइ 10 लखनि में तोखे कसत कान्हे का। मां 5 लख तोखे ॾियां थी, पर इहो कमु तोखे करिणो पवंदो। इहो कमु ॿियनि जे हवाले न कजांइ। अॻवानी मां ई कंदुसि, बाक़ी चाकर ख़ान जा गार्ड जा माण्हू उन्हनि सां मां त नथो विड़ी सघां। उन लाइ मूंखे माण्हू खपनि। मैडम हर माण्हू खे पेट आहे, वंगार में त केर बि कोन ईंदो। या मुंहिंजे अबे जा पुट, उन्हनि खे बि पैसो खपे। पैसो ॾींदासीं त कमु थींदो। इहा पैसे जी लालच आहे जेकी हुननि खां खून कराईंदी। जाबिर मां तोखे 5 लख ॾियां थी, पर इहो कमु 3-4 ॾींहंनि में थियणु घुरिजे। मूंखां वधीक हाणे इंतज़ारु न थींदो। तोखां वधीक चाकर ख़ान खे मारण जी तकड़ मूंखे आहे, छो जो इहो चाकर ख़ान मोट वांगुरु असांजे मथां लामारो ॾींहुं फिरंदो थो वञे। पुट हाणे चाकर ख़ान असांखे ॿीहर वरी परेशान करण लाइ त कोन ईंदो न। चाची कुझु बि चई नथो सघे। ईंदो अम्मा, ॿीहर छा पर 3 बि ईंदो, बार बार ईंदो। रावल जा दुश्मन ऐं डूंगर जा कातिल नथा पकड़जनि त हू बार बार ईंदो अम्मा। साईं तव्हां छा था सम्झो त चाकर ख़ान जो तव्हां मथां भरवसो थियो आहे या न? अॼु जंहिं ॾींहुं चाकर अदा मथां भरवसो कयो न, उन ॾींहुं जाबिर ऐं रूंडे जो मौत सम्झजे। अदा असां नथा चाहियूं त को खून थिए। असां त इहा ई दुआ था घुरूं त ख़ैर थी वञे। अदा चाकर ख़ान त रावल जा हवाल ॾिना हूंदा न, उहो बची वेंदो या न? न अदी उन बारे में त मूंखे का ख़बर न आहे, न कोई मूं पर अहिड़ा हाला वाला वरिता। जेकॾहिं रावल जे बचण जी उमेद हुजे हा न त चाकर ख़ान पहिरीं उन खे बचाए हा। बसि उहो ई आहे जेको पंहिंजे दुश्मन जे बारे में ॿुधाए सघे थो। अम्मा हिन वक़्तु ईअं सम्झ त चाकर ख़ान पंहिंजे भाउ खे दफ़नाए चुको आहे। पंहिंजे सिर सां कफन ॿधी हू मैदान ते लही आयो आहे। हाणे कंहिंखे बि बख़्श कोन कंदो। जेकॾहिं सोट चाकर ख़ान खे मुतमइन करण में नाकाम थो वञे न त सभ खां पहिरियां चाकर ख़ान जा हथियार असां लाइ सिधा हूंदा। सोटो ख़ुदा कंदो त चाकर ख़ान पंहिंजे दुश्मन खे सुञाणे वठंदो, पर जेकॾहिं पोइ बि उहो अखी बंदि करे असांजे मथां हथियार सिधा थो करे न त गोली जो जवाबु गोली सां ॾींदासीं। छो त चाकर ख़ान जो लिहाज़ जेको मूंखे करिणो हो सो करे चुकासीं। हाणे जेकॾहिं मां चाकर ख़ान सां ॻाल्हाईंदुसि त ठके ठोके ॻाल्हाईंदोसांसि। जाबिर एतिरा पैसा किथां ॾा अथई? कॾहिं जेकी शहर में जॻह वरिती आहे इन जी किस्त जा पैसा तो ॾियां कासिम खे, वञी जमो कराईंदो, पर्ची वठी ईंदो। बाक़ी 50-60 हज़ार रखिया आहिनि ख़र्च लाइ। अदा साईं कुझु पैसा मूंखे बि खपनि ख़र्च लाइ। 50-60 हज़ार पई थी, हुन मां 5-10 हज़ार जेके खपनि तूं खणी अच, बाक़ी हे किस्त जा पैसा शहर वञी जमो कराए अच। सही आहे, ही पैसा किथां ॾा अथई? तूं हिन पैसनि जी ॻाल्हि खे छॾ, पर इहा ॿुध, पैसनि जी ॻाल्हि सोटरनि सां न कजांइ। पैसनि जी ख़बर पियसि न त चवंदो 2-3 रुपया ॾे, ऐं तो वारे सोट जी तोखे तबियत जी ख़बर आहे, न ॾींदोमांसि न, डूल डूल ते फिराए वेठो हूंदो। मां त चवां थी हिननि पैसनि मां कासिम जी शादीअ जे लाइ ॾाज वठूं ऐं किस्त वरी खणी तूं बाद में ॾिजां। चरी ई का ता ख़ैर कंदो, महीने खन में हिन जी शादी कासिम जी कराईंदासीं। मां वई हुयसि छोकिरीअ जो रिश्तो वठणु तुंहिंजी चाचीअ ॾे, पर तुंहिंजी चाचीअ ठुप जवाबु ॾेई छॾियो छोकिरी ॾियण खां, ऐं कासिम जो वरी ज़ोर आहे त मां उते ई शादी कंदुसि। हा दा, मां शादी कंदुसि त नेपाल सां कंदुसि। उन सां शादी तॾहिं कंदे जॾहिं माई मलूका राज़ी थींदी न। चाची जी घर में हले काथे थी, जेको कुझु हले थो न सोट सिकू जो थो हले। सिकू हा कई न त बसि चाची छा कंदी?
सोट सिकू मूंखे जवाबु ॾींदो असांखे छॾे वञी धारण सां मिटी कंदो। सिकू तोखे जवाबु कोन ॾींदो पर माई मलूका जे अॻियां मुरलियूं वॼाइणियूं पवंदई। चाची जे अॻियां जे मुरलियूं वॼाइणियूं पियूं त वॼाईंदुसि। हिकिड़ो ई मुंहिंजो भाउ आहे, हिन लाइ ॻाए वॼाए धूमधाम सां हिनजी शादी कराईंदुसि। पर को वक़्तु मुनासिबु ॾिसी शादी बि थींदी, सभु कुझु थींदो। तूं परेशान छो थी थी? मां तुंहिंजा हाणे ई कन थी खणाए छॾे। मां पंहिंजी धीअ पारस जो सॻो कॾहिं बि कासिम खे न ॾींदसि, मथां तूं वञी जाबिर सां हा करे अचे। मां चरी थी वई छा? ही तूं छा थी चवीं? अमा जेकॾहिं पारस जो संग सोटनि खे न ॾींदासीं त पोइ छा मां पंहिंजी भेण खे वञी धारियुनि में चलाईंदुसि? मां धारियुनि सां त मिटी कंदसि, पर मां पारस खे हुन माई सभई जी नौकिराणी करे कोन रखंदसि। मलूका मलूका असांजी धीउ उते पढ़णजी वेंदी, नौकरियाणी कान थींदी। तूं त हाणे चुप करे वे। जॾहिं तोखे ख़बर आहे तुंहिंजी घर में हलंदी बि कोन्हे त पोइ छो थो विच में पिटको करे? बेली बेली मूंखे ख़बर आहे त हिन घर में मुंहिंजी का बि कान थी हले, पर नियाणी लाइ ग़लति न सोच। तूं त सभाई जे साड़ जे करे ईअं पई थी करे। अदा अमा ऐं भाॼाई सभाई पाण में ठहनि ई कोन त उते अधी जो रिश्तो करण हे काथे ॾींदी? अदा जॾहिं जा मींहुं तॾहिं जा पाणी। जेकॾहिं सोट जाबिर सां गॾु रिश्तो घुरण जी कोशिशि कई न त पोइ सॼो घर पाण में वेही करे सलाह कंदासीं तुरनि सां रिश्तो कयूं या न कयूं। अदा मां अञा 4-5 साल शादी कान कंदी सां। तू पहिरियों ई घर में लुड़ कयूं वेठो आई मुंहिंजे रिश्ते जो। उहो त रब थो ॼाणे त मुंहिंजे नसीब में छा लिखियल आहे। अम्मा तुंहिंजी क़िस्मत जो फ़ैसिलो ए माणे कंदी, हिनखे त रब जी ज़ात ते कोई यकीन ई कोन्हे। न मूंखे त यकीन ई कोन्हे, बाक़ी तूं त सजदे मां सुर ई कोन थो खणे पियो। ओहो अथई 4 घड़ियूं घर में था वेहूं न, तव्हां ॿिन्ही जो पिटको त जान ई कोन थो छॾे। मूं चयो त घड़ी खनि सुकून सां वेहूं, पर तव्हां ॿई असांखे सुकून कान ॾियो न। मस्ती ॾिसे सुकून करण ॾियो न। ओयो अम्मा अदा सिकू कावड़जी वियो, हाणे थी वई आहे ख़ुशि? इन छोकिरे जी त नक ते सदाई कावड़ बीठी हूंदी आ। हक़ सच चओ त ॾे तो पेरनि ते ज़ोर। अड़े तव्हां ॿिन्ही भूकनि खे कीअं सम्झायां? असुल में इहा फ़ाइदे वारी ॻाल्हि कान्हे त तव्हांजे भेण जे करे तव्हांजे पुफीअ खां 2 लख खनि ईअं फुरे आयुसि। पुट असुल में कम जी ॻाल्हि इहा आहे त अदी ऐं जाबिर ॿई ॿिट थी पाण में मिली करे इन ॼुंडर छोरे चाकर ख़ान खे कुहण था चाहिनि। बाबा इन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? यार जेकॾहिं चाकर ख़ान मरी थो पए न त सभिनि मां ख़तरो तरी वेंदो। अरे असांजी ज़िंदगीअ खे ख़तरो इन चाकर ख़ान मां कोन्हे। जेकॾहिं असांजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे न त इन तुम्हारी पुफी इन जाबरूअ मां। छा बाबा साईं, असांजी पुफी असांजी दुश्मन? हाँ अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। पुट जेका माई पंहिंजे मुड़ुस सां वफ़ा नथी करे सघे त तूं छा थो सम्झी त इन कारे वाॻुओ जाबिर जे करे पंहिंजे मुड़ुस खे थी कुहाए? हाँ उन मां तव्हां वफ़ा जी कहिड़ी उमेद था रखी सघो पुट? बाबा आख़िर पुफी चाहे छा थी ख़बर त पवे। भूगर खाने जी समूरी मिल्कियत थी। समूरी मिल्कियत ते या तव्हारी पुफी ऐं मुआरी अदी अकेली वारिस बणजण थी चाहे अकेली वारिस। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां पंहिंजी पुफीअ जे ममड़े ऐं मासूम चेहरे ते न वञो। इन मासूम चेहरे जे पुठियां हिकिड़ी ॾाइण औरत लिखियल आहे। ॾाइण औरत, हिनखे गौर सां ॾिसो, गौर सां। बाबा तुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त चाकर ख़ान जे मरण खां पोइ असांजो वारो अचण वारो आहे, ईअं न? बाबा तूं छा थो सम्झी त चाकर ख़ान जी मौत खां पोइ छा पुफी जाबिर ख़ान सां शादी कंदी? इहा तव्हारी पुफी
ऐं मुआरी अथी आज़ाद ख़्यालनि जी मालिका वो कॾहिं बि न चाहींदी वो कॾहिं बि न चाहींदी त नहीं लावल चाकर डूंगर खान खां आज़ादी वठण खां पोइ को अची हुन जे मथां हुकुम हलाए। इन सबब जे करे हुआ जाबिर सां शादी हरगिज़ न कंदी, उनखे पंहिंजी शादीअ जे लाइ आसरे में रखंदी ऐं चाकर खे माराइण जी कोशिश कंदी। जॾहिं चाकर ख़ान फुटी वियो न त जाबिर जो रुख़ असांजे तरफ़ कंदी ऐं जॾहिं इहो जाबिर असांखे मारण में कामयाब थी वियो न त पोइ ख़बर थी छा थींदो। इन्ही जाबिर ख़ान खे असांजे खूननि जे इल्ज़ाम में टंगराए छॾींदी ऐं उन खां पोइ हतारी पुफी ऐं मुंहिंजी अदी अची हिन ॻोठ में रहंदी ऐं ॻोठ जे सभिनी माण्हुनि ते हुकुम हलाईंदी। हुकुम न हुन माईअ खे केरु चवण वारो हूंदो, न वरी आखण वारो हूंदो, न वरी को टोकण वारो। पर मुंहिंजी अतीअ जी तारी पुफीअ खे त ख़बर ई कान्हे केरु हूंदो वॾो नांग जेको पंहिंजी मक़सद जे लाइ पंहिंजा बच्चा खाई वींदो आहे। बच्चा बाबा साहिब हिन वक़्तु मां सभिनी सां लही चुको आहियां। कुझु हक़ीक़तूं मूंखे जाबिर ॿुधायूं आहिनि ऐं कुझु मां तव्हांजे भाउ रोंडे खां पुछियो आहे ऐं कुझु हक़ीक़तूं वरी मूंखे सावल ॿुधायूं आहिनि। पुट चाकिर, तव्हांखे सभ खां वधीक कंहिंजी ॻाल्हि थी यकीन थो अचे? तव्हांखे छा थो लॻे त केरु सच थो ॻाल्हाए केरु कूड़? अमा साहिब तव्हां खां वधीक त मूंखे कंहिं ते बि भरोसो न आहे, पर को बि फ़ैसिलो करण खां पहिरियां मां तव्हां सां आख़िरी सलाह करणु थो चाहियां। तव्हां मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त आख़िरी वक़्त में बाबा साईं सभिनी खां वधीक वेझो कंहिंजे हुया ऐं सभिनी खां वधीक भरोसो कंहिं ते कंदा हुया? जाबिर ते, तव्हांजे भाउ ते, या सभिनी खां वधीक भरोसो सावल ते कंदा हुया? पुट, जेतिरी मूंखे ख़बर आहे त आख़िर ताईं सावल साईं वॾे जे वेझो हुयो ऐं साईं वॾे खे सावल ते पूरो भरोसो हुयो। जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ सावल बाबा साईं खे छो मारींदो? बाबा साईं इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे थी? हा, मां त उन वक़्तु इहा ॻाल्हि सम्झी वई हुयसि ऐं हाणे बि इहो ई थी सम्झां पुट त सावल ई वॾे साईं खे क़तल कयो हो। जॾहिं त एतिरो वेझो हुअण जे बावजूद सावल बाबा साईं खे धोखो छो ॾिनो? पुट, इन जे पोयां सावल जो कहिड़ो मक़सदु हुयो मूंखे त अॼु ताईं इन ॻाल्हि जी ख़बर कोन पइजी सघी बाबा, पर मूंखे इन ॻाल्हि जी अॼु ताईं बि ख़बर आहे त साईं वॾो उताक ते देर ताईं वेठो हूंदो हुयो ऐं मां घर वेठी साईं वॾे जो इंतज़ारु कंदी हुयसि। पर साईं वॾो जॾहिं बि आयो न घर, मूंखे ईअं लॻंदो हो ॼण नशे में हुजे ऐं चांहि में ॼण नशे वारियूं गोरियूं ॾिनल हुजनि। ऐं घर अचण खां पोइ साईं वॾे खे अजीबो ग़रीब पाछा नज़र ईंदा हुआ। उनखे ईअं महसूसु थींदो हो ॼण मूंसां घर में को मिलण आयो हुजे।
केरा केरा जी साईं जी मां आहियां मां। केरु हो? साईं केरु हूंदो? मां है मां अकेली बीठी आहियां, केरु हूंदो? न कोई तो हो। लॻे थो तव्हांजी तबियत सही न आहे, हलो हली आराम कयो। पुट मां उन वक़्तु सम्झी वेंदी हुयसि त साईं वॾे जो इन ॻाल्हि में को बि ॾोह नाहे। साईं वॾो नशे जी हालत में आहे ऐं साईं वॾे खे हिकु माण्हूअ जे पाछे मां 2 माण्हुनि जा पाछा नज़र ईंदा हुया। मूंखे ख़बर आहे त सावल मुंहिंजे ऐं जाबिर जे बारे में पुट तोखे पूरी हक़ीक़त ॿुधाए छॾींदी, पर मां बि हसीना बेगम आहियां। हसीना बेगम अहिड़ो त गुमराह कंदसि जो तुंहिंजो दिमाग़ सोचण खां ई जवाबु ॾेई वेंदो। सौट हाँ हे वटि 25,000। सौट तो चयो हसीना बेगम खां 2-3 लख वठंदुसि, मूंखे बस सिर्फ़ 25,000। यार पक्को आसरो तेन माई खां 2-3 लख कढंदुसि, पर इहो रूंडो फिरियल छॾे न असांखे। हसीना बेगम खे रुगो पटण फुरण वारो मां न आहियां, अलाए केतिरा अथसि। इहे बि ॾटा सटा ॾेई 50,000 मां कढी आयो आहियां। 25 तोखे ॾिनुमि, 25 मां पंहिंजे ख़र्च लाइ रखिया। ऐं ॿुध भाई, मूंखे आसरो ॾिनो आहे 2 लखनि जो, पर उन में 2-3 ॾींहं लॻंदा। जीअं ई मिलंदा न विराए खाईंदासीं। सोटी निभागी नोटनि सां त अलमारियूं भरियूं वेठी आहे, पर पैसनि ॾियण त दिलि ई नथी कढेसि। यार माई त मूंसां कसम खणी वई, हाणे चाकर खान चाबियूं पाण वटि रखियूं आहिनि, जेके मूंखे 50 आना अथई न, चए पई इहे बि मूं ख़र्च लाइ वरिता अथमांसि। अड़े सिकू खुटको न कर, जीअं ई माई 2-3 लख ॾिना न, तुंहिंजो खीसो गरम कंदुसि मां। वॾी कूड़ी रना सोट, वॾी कूड़ी रना। अरे यार कूड़ी या सची, असांजो पिथो कमु थिए, हाली खंद कढी आयासींसि न। तूं परेशान न थी, इहे ख़तमु थिया, वरी लामारो ॾेई कढी ईंदोसांसि पैसा। सोट जेतिरा ॾींहं इन माई खां पैसा कढणा अथई कढी वठ, ऐं जंहिं ॾींहुं इहा माई चाकर खान जे अॻियां ज़ाहिर थी न, ऐं पोइ असां टके टके जे लाइ सिकंदासीं। अड़े चरिया इहा माई असांजे लाइ खज़ाने जी चाबी आहे, ऐं ॿी ॻाल्हि असांजी ज़िंदगीअ जी ज़मानत बि आहे। जंहिं माई जे कुझु थियो पोइ इहा सोरहाना पक सम्झी छॾ, जा असां मारिया वेंदासीं, जा सावल वांगुरु लॾो खणी हलिया वेंदासीं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।